लश्कर खान, तौसीफ़, शेख साहब, निसार, मोहम्मद सोमरो साहब, याकत गोपाल साहब, केतिरनि जा नाला वठां सभु अज़ीज़ भाइरूं, अस्सलाम वालेकुम। जीए भुट्टो ॻाल्हाइण सभु घणो ॻाल्हायो, तव्हांजो पंहिंजो आहे शाबान। हिन इक़बाल वारी ॻाल्हि वांगुरु पंहिंजो मारे बि छांव में रखंदो। ऐं 26 तारीख़ आहे, तव्हांजो पंहिंजो शेख आहे, तव्हां शेख आहे, तव्हांजी घिटी जो आहे, तव्हांजे घर जो आहे। 26 तारीख़ ते महिरबानी ॾींदव। ॿियनि खे बि अर्ज़ु कयूं था, तव्हांखे त अर्ज़ु करण जी मुंहिंजे ख़्याल ज़रूरत न आहे, तव्हांजो पंहिंजो अथव, पंहिंजे खे सोभ ॾींदव। तव्हांजी सोभ आहे, असांजी सोभ आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सोभ आहे। इंशाअल्लाह अॻिते पोइ चकर बि हिन शहर जी ख़िदमत कयईं, इंशाअल्लाह ताला अला हिन वल बि मौक़ो ॾींदुसि त तव्हांजी ऐं असांजी ख़िदमत कंदो। जीए भुट्टो।